Hassan Dar's father, Ghulam Rasool Dars, was already rewarded with 6 children, 4 daughters, and 2 sons from 2 wives. Hassan Dars, his youngest child. हसन साईं असांजे टिनि भाउरनि में सभिनि खां नंढो 3 नंबर हो। जेके बि असां 4 भेनरूं 3 भाउर नंढे में नंढो हसन हो। हसन नंढे हूंदे खां वठी हिकिड़ो अजीब ॿारु हो। हुनजो हिते रांदि रूंद जेको रहणु थोरो घणो हिते जेको ॿारनि सां हूंदो उन में ई तॾहिं ई अजीब लॻंदो ऐं अजीब ॻाल्हियूं कंदो हो। ऐं हिनखे इहो जेको शाइरी जो शौक़ु हो या थोरो या हाणे थियो त पोइ वञी, पर इहे असांजे वालदा सां ॻाल्हियूं हुई नंढे हूंदे खां वठी अहिड़ियूं कंदो हो। ऐं असांजी वालदा खे बि चवंदो हो मूंखे दुआ कर। पोइ बसि नंढी ई उमिरि में पोइ हैदराबाद शिफ्ट थी वियो हितां 7 या 8 सालनि जी 9 सालनि जी उमिरि खां पोइ। हुनजो पढ़णु करणु रहणु त हैदराबाद घणो हूंदो हो। हिते बि असां वटि कॾहिं कॾहिं ईंदो हो हिते, पर जेकर ईंदो हो हिते त पोइ वरी सभिनी सार लहंदो हो। हिन पासे ॻोठु असांजो फज़लचंद जो आहे या पासनि में ॻोठ आहिनि या ॿिया आहिनि टिया आहिनि, गाॾियुनि में चढ़ी माना हर हिकु माण्हू वटि उते वञणु असांखां ईअं कोन थो थिए, पर पोइ हू सभु माण्हुनि वटि वेंदो हो। जेका बि हिते हिकिड़ो ॾींहुं या अधु हूंदो हुनजी एक्टिविटी हूंदी हुई त उहो माना पूरनि माण्हुनि वटि, तमामु ग़रीब माण्हुनि वटि, माना हेठि तबिके वारो जेतिरो माण्हू हेठि ओतिरो हसन उन सां वेझो। हू फ़क़ीर तबियत माण्हू हो, माल मिल्कियत जे पुठियां हू न हो। हुनजी मिल्कियत माल ॿनियूं ॿारहं सभु दोस्ती संगत हुई। Was named after his grandfather and was always called out Dada at home. हिन जो दोस्त हो मक़बूल निज़ामाणी। ॿियो हिनजो जेको सॼी हिन जी तरबियत कई उहो मेन मेकर माण्हू जंहिंखे खणी चइजे प्रोफेसर लगारी, ग़ुलाम हैदर लगारी, हैदर अली लगारीअ खे चवंदा हुआ, जेको तमामु क़ाबिल माण्हू ॾाहो माण्हू, उहो हिनजो सरपरस्त रहियो। ऐं मशहूरु तरक़ी पसंदि दानिश्वर बुखारी साहिबु चवंदा हुआ हुनखे, बुखारी। ऐं साईं असांजो इहो तालबाणी साहिबु जेको आहे, जेको पेटे अलफ़ जो उस्तादु रहियो लीडर क़ादिर बख़्श तालबाणी, उन वटि हिकिड़ो ॾींहुं बुखारी साहिबु वठी आयो हसन खे। हसन नंढिड़ो ॿारु हो, त साईं तालबाणी ॿुधायो त मूंखे चयईं तालबाणी साहिबु हीअ वॾी चीज़ थींदी, हीअ माण्हू में उहे सलाहियतूं आहिनि जो हीअ सिंध जो तमामु वॾो नालो थींदो। माना त जेके मर्दम शनास माण्हू आहिनि जिन में माण्हूअ जी शनासाई आहे, उहे हसन खे तॾहिं सुञाणंदा हुआ। Hassan Dars got his early education from his village and continued his education till grade 8 at middle school Mashaikh Qazi Ahmad. Then passed his matriculation examination from Muslim High School Tandu Alayar. He got MA Sindhi degree from Sindh University Jamshoro. हसन प्राइमरी में पढ़ंदो ऐं कॾहिं कॾहिं जॾहिं ईंदो हुउसि त हुनजी ॾाढी मूं ॾांहुं छिक वधीक हूंदी हुई ऐं मूं वटि अची राति जो कचहरी कंदो हो, वेहंदो हो। पोइ हिन जे वालदा खां मूं हिन जे पढ़ाइण जे लाइ मूं मोकल वरिती त तव्हां जेको आहे सो हिन खे छॾियो, हिन में माशाल्लाह अल्लाह पाक हिन में टैलेंट ॾिनो आहे, हिन में गड्स आहिनि। ऐं हिनखे वठी वियुसि उते काज़ी अहमद जे भरिसां ॻोठु मशाक आहे, उते हिकिड़ो मिडिल स्कूल हो, उन में मूं हिनखे 6हें दर्जे में दाख़िला वठी ॾिनी। माशाल्लाह उते उन वक़्त जे उस्तादनि ॿुधायो त हिन में तमामु छोकिरे में टैलेंट तमामु घणो आहे। माशाल्लाह हिन खे कंहिं सुठे स्कूल में दाख़िल करायो, पर बहरहाल हुन पोइ बि जेको आहे उते मिडिल जो इम्तिहान उते 8 क्लास उते पास कया, तमामु सुठे नमूने सां उते हुन पंहिंजो नालो कढियो। उन वक़्तु बि ही शाइरी कंदो हो। मूंखे यादि आहे जॾहिं भुट्टे साहिब जे शहादत जो ॾींहुं हो, उन ॾींहुं जेको आहे सो उन ॾींहुं हिन हिकिड़ो उन ते शेर ठाहियो, असांखे उन वक़्तु उन शेर पढ़ी ॿुधायो भुट्टे साहिब जे जेको आहे सो शहादत ते। तमामु सुठो शेर जेको उन वक़्त जे जेको आहे सो जेके अदीब हुआ, जेके पढ़ियल लिखियल हुआ, उनखे ॾाढो पसंदि आयो।
बहरहाल हुन में ॾाढा जेके टैलेंट आहे। ॿियो सभ खां वधीक हिन में त ख़ुशि मिज़ाज तमामु घणो हूंदो। Hassan thus started to compose poetry at the age of 16 and later on became a well-known and reputed poet of his time. His poetry exhibited great consecution of music, rhythm, along with flow and philosophical depth in it. कराची तूं असांजो सिज आहीं ऐं असीं सूरजमुखी आहियूं। कराची तूं असांजो सिज आहीं ऐं असीं सूरजमुखी आहियूं। असांजे पोईं पीढ़ीअ जा समूरा सोज़ ऐं आवाज़ ज़ख़्मी मोर जे रड़ में दफ़नाया विया। अध सदीअ जो सूर ऐं सजल सिंधु, अध सदीअ जो सूर ऐं सजल सिंधु पंहिंजे यादगीरनि में, सावणनि ऐं चांदनियुनि में असांजे भरिजी आयल आवाज़ जी शाहिदी आहे। ऐं जरकंदड़ पीलो बबुर जो बूर, ऐं जरकंदड़ पीलो बबुर जो बूर असांजे दर्द जो ॿियो रंग बणिजी सदा छणंदो रहियो आहे। ऐं जरकंदड़ पीलो बबुर जो बूर असांजे दर्द जो ॿियो रंग बणिजी सदा छणंदो रहियो आहे। ऐं असांजी बेक़रारीअ जो उञारो समुंड तोॾां रोज़ वरंदो थो रहे। ऐं असांजी बेक़रारीअ जो उञारो समुंड तोॾां रोज़ वरंदो थो रहे। असांजे दर्द जूं कारनि गुलाबनि जीअं टिड़ी पवंदड़ कथाऊं असांजा बदन ऐं बाहूं तुंहिंजे हवा में ॿोकियूं आहिनि। असांजे साह जे नलियुनि में ॿरंदड़ साह खे ऐं असांजे आशिकीअ जे अणखुट आह खे तूं वॾो उत्साह आहीं। असां ही पंहिंजे पेरनि में पीरीअ जे पार जा सभु पंध तुंहिंजे लाइ रखिया आहिनि। असां ही पंहिंजे पेरनि में पीरीअ जे पार जा सभु पंध तुंहिंजे लाइ रखिया आहिनि। असीं तोखे पहिरें प्यार वांगुरु थापसूं, असीं तोखे पहिरें प्यार वांगुरु थापसूं ऐं तूं असांजे रूह में मिठे महबूब जे अख वांगुरु थी लहीं। ऐं तूं असांजे रूह में मिठे महबूब जे अख वांगुरु थी लहीं। ऐं तुंहिंजी हर डिघी छोटी गली असांजे दुख जे पोड़ियुनि सदियुनि खे दूंहं वांगुरु वट खाई वेड़िजी थी वञे। ऐं तुंहिंजी हर डिघी छोटी गली असांजे दुख जे पोड़ियुनि सदियुनि खे दूंहं वांगुरु वट खाई वेड़िजी थी वञे। असां पंहिंजनि अबनि ॾाॾनि ऐं पंहिंजे पीढ़ियुनि जी पीड़ा ऐं समूरे सूर खे पंहिंजे रत में रोके रखियो आहे। ऐं तुंहिंजे रोई पवंदड़ रोशनीअ में दर्द जो अहसासु असांजी नौजवानीअ खे नुमायां थो करे। ऐं तुंहिंजे रोई पवंदड़ रोशनीअ में दर्द जो अहसासु असांजी नौजवानीअ खे नुमायां थो करे। असां ही पंहिंजा चहिरा ऐं छणी वियल मुख मुहांडा तो में पोखण था घुरूं। असीं तुंहिंजो असुल आहियूं, असीं तुंहिंजो असुल आहियूं। कराची तूं असांजो सिज आहीं ऐं असीं सूरज। लगी वही लाड़ सां आलऊं अव्हां खे ॿियो भला छा चऊं। असांखे इश्क सारिन जीअं छंडे फूके छड़े थो पियो। असांखे इश्क सारिन जीअं छंडे फूके छड़े थो पियो। वरुण उन वाट ते वेठल अॻियां जिते रड़े थो पियो। पखी परदेस जा सूरज परन पोयां लड़े थो पियो। हसन बेसिकली हिकिड़ो फ़क़ीर मंश माण्हू हो ऐं संदसि जेका फ़क़ीरी तबियत हुई जेका हुनजे नसुलनि मंझि हुई, जेका नसुलनि खां हुन वटि आई पिए, उन ई तबियत हसन खे मोहम्मद हसन मां हसन दर्स करे छॾियो। जो हू हेॾो वॾो शाइर थी वियो हलियो ऐं हेॾी वॾी दुनिया मंझि संदसि नालो हो। ॻाल्हाइण संदसि इंतिहाई जेको मिठो हूंदो हो। हेठि तबिको हुजे या मथियो तबिको हुजे, हर तबिके सां हसन हिकु जहिड़ो हलियो। Hassan also composed poem on assassination of Benazir Bhutto titled Adi Hi Aajiyan Kedi, Rakkasa, Wasalain Judai Ji Kailash Wadi, Har Ko Dard Hijri Aswad, Nange Sarmat Je Huzur Mein, Ek Shair Jo Watan, Sari Sindh Priyan Jo Pacho. Hassan Dars very beautifully presented
Sindh's geography and history in his poetry. His famous poem Sari Sindh Piriyan Jo Pacho is a prime example. His poetry is not only popular amongst the poets of his time, but is also well received and loved by the youth. हिकिड़े तवील अरसे खां पोइ हिकिड़ो नौजवान नौखेज़ उभरियो जंहिंजे पहिरें ग़ज़ल ई मूंखां छिरक भरायो। रस्ता सोढ़ा ई ॿिया वण, वाहण पोढ़ा ई ॿिया वण, धरती कीअं झुकनि ई तुंहिंजा, अरॾा घोड़ा ई ॿिया वण। ही हसन दर्स हो। आउं पंहिंजे पूरे वसूक ऐं पंहिंजे पूरे मुताले जे आधार ते चवां थो त मूंखे जिन सिंध जे शाइरनि, नई टहीअ जे शाइरनि जिन बेपनाह इम्प्रेस कयो ऐं मूं ॻोल्हा कई त ही केरु नौजवान आहे, हसन दर्स पोइ मुंहिंजे ज़ाती दोस्तनि में उनजो शुमारु थियो। पैब्लो नेरूदा जो मेमायर्स हिकिड़ो किताबु आहे जंहिंमें हुन लिखियो आहे त आउं शाइर वॾो उनखे मञींदुसि जंहिंखे 7 आसमान ऐं 7 धरती जे तहनि जी पंहिंजे वतन जी ख़बर हुजणु घुरिजे। असां शाह लतीफ़ जी शाइरी पढ़ी त असांखे ख़बर पई त हुनखे त सभु ख़बर आहे। 7 समुंड में छा आहे, कहिड़ा वण ॿूटा आहिनि, धरतीअ में कहिड़ा गुल आहिनि, असांजा कहिड़ा अलामतूं आहिनि, कहिड़ा इशारा आहिनि असांजी धरतीअ जा। उहे असांखे शेख अयाज़ वटि हिकिड़े तौर ते नज़र आया, पर आउं वरी बि पंहिंजे मुताले जे आधार ते चवां थो त नियो क्लासिक जेको शेख अयाज़ ऐं खां इमदाद हुसैनी ताईं जो जेको ज़मानो आहे, उन्हनि में असांखे सिर्फ़ु हसन दर्स नज़र आयो। जॾहिं मूं झंपीर जी ताड़ीअ जो ज़िक्र पढ़ियो, जॾहिं सतियुनि जो आस्थान ऐं दरियाए सिंध ऐं लाड़ ऐं उते जे फ़नकारनि ऐं उते जे चांवरनि, त हसन दर्स अजीब शाइर आहे जंहिं वटि सिंध जी तमामु तर रवायतुनि जो निचोड़ आहे। मिसाल तौरु जॾहिं आउं चवां थो त सिंध जे तमामु तर रवायतुनि, त सिंध जी ॿोली, सिंध जो कल्चर, उन जा जेके बि तबई भाङ आहिनि, उन जो हुस्न, उन्हनि जो मुहावरो, उन जी ॿोली, ऐं गॾोगॾु हिकिड़ो सिंध जी धरतीअ खे या सिंध जे शाइरीअ खे हिकिड़ो जलाल आहे, हिकिड़ो जमाल आहे। हसन वटि हैरत अंगेज़ तौर ते ॿई ख़ूबियूं जेके आहिनि मूंखे नज़र आयूं। मिसाल तौर ते आउं जॾहिं ॾिसां थो त जदीद नज़्म जेको आहे, जेके असीं शमशेर उल हैदरी खां इमदाद हुसैनी ताईं ईंदे हिकिड़ी पूरी ताक़त सां उभरंदे ॾिसूं था, पर पोइ जेका ॿी टही आई उन वटि मूं ॾिठो त नज़्म हिकिड़ो उन जो तसलसल त आहे, पर उन में हिकिड़ी का हैरत अंगेज़ नवाण जेका आहे उहा मूंखे हसन दर्स में नज़र आई। In 1983, Hasan Dars wrote a poem against the Asia's model dictator Ziaul Haq. In 1987, at Press Club of Hyderabad, Hasan Dars presented his poem Nange Sarmat Je Huzoor mein for the first time in front of Sheikh Ayaz, which left a great impression on him. मां तुंहिंजो साॻियो अभी चंद तोहमतुनि जे देस में, धुंधली शाम जे हिन शहर में, तुंहिंजी उरियानीअ जे कुतुब खाने अॻियां दर्द जा प्याला भरे ऐं ॾोकियां थो, पाण खे ई टोकियां थो। कंहिं उगाड़े मोह जे इक़रार में प्यार जो अंजाम को, गुग ऊंदायनि घिटियुनि जी भोगना में, वक़्त जूं सभु लकीरूं तख़्त जे हेठां अची दबजी वयूं। About Hasan, Sheikh Ayaz said that Hasan is a favorite poet of youthful hearts. In his poetry, use of beautiful similes, beauty of language and technique shimmer like stars. हिते हिकिड़ो मंदरु आहे शिव महादेव जो मंदरु। उते जॾहिं हीउ वियो ऐं खजूं ऐं वरी किंझर नीरो पाणी इहो ॾिठईं त पोइ मुंहिंजे भाउ चई हीअ ई त जाइ आहे। मुंहिंजे तख़युल में जेको हो त कहिड़ी जॻह हुजणु खपे, मंज़र कहिड़ा हुजणु खपनि, ऐं हिते ई त पैदा थियो आहियां। शौरी तौर ते मुंहिंजे लाइ हीअ ई जॻह हुई जेका मूंखे सूट थी करे, जेका पोइ यको वेही रहियो। पोइ वेठो हूंदो त वरी हिन ढंढ ते सभिनी ग़रीब माण्हुनि सां ॿियनि सां हिन जा वास्ता हूंदा हुआ ॾाढा, ऐं हुनजे घरनि में रहंदो। पोइ मायुनि सां गॾु बोड़ वेठो रधींदो, मच्छी वेठो छिलींदो, रछ पियो ठहाराईंदो, ऐं हुनजे हर घर में हुनजो वास्तो हो। ॿ ई माण्हू आहे जेके हिते असां वटि एॾा माण्हुनि में थिया मक़बूल। हिकिड़ो अली बाबा खां पोइ वरी ही। On 4th of February 1993, he got married to Iram Mehboob, daughter of Sindh's
most famous story writer, Mehtab Mehboob. She bore him 2 sons named Rohal and Cheezal and a daughter, Rhythm. तॾहिं त मां माना बसि को माना हिकिड़ो हूंदो न त भई बाबा हूंदो त हिकिड़ो हूंदो त मामा वॾो हिकिड़ो आहे सो हू बसि हाणे माना डिफरेंस इहो ई अची वियो आहे हिकिड़ो पोइट्री बि बाबा सुठी कंदो पर नंढे हूंदे त मूंखे सम्झ में कोन ईंदो जेके माना कंदो मुंहिंजे लाइ बि कंदो नंढे हूंदे मूं ते बि ॿ टे लिखे मूंखे बाक़ाइदा विहारे कुझु ॿुधायो भई नंढे हूंदे पर मां सम्झंदो कोन हुअसि सो त हाणे मां वॾो थियो आहियां त मूंखे माना थोरो पोइट्री सम्झ में अचंदा पढ़ां थो हाणे वापसी खां त मूंखे चए थो वाक़ई कुझु आहे सुठो पोइट आहे बाबा पर माण्हू बि सुठो हूंदो बाबा ॾाढी ॿिया सभु घर जा वॾा जेके हूंदा उहे कूड़ ॻाल्हाईंदा मूंसां या माना ॿार आहे नंढिड़ो हिन सां कूड़ ॻाल्हायो त ई ॻाल्हि आहे त माना मूंसां करे कूड़ कोन ॻाल्हाईंदो बाबा हाणे हिकिड़ो तजी माता ॿुधायो त पहिरीं बाबा जॾहिं हूंदो त माना हिकिड़ो माना का फ़िकर कोन हूंदी का परवाह कोन हूंदी असां माना घर में ईंदा हूंदासीं त हिकिड़ो माना हूंदो न मथां माण्हू त टेंशन कोन्हे हिकिड़े जो हिकु बाबा वेठो आहे यही त हाणे हू कोन रहियो आहे बाबा खां पोइ On Hassan's sudden death, his mother-in-law Mehtab Mehboob, whom he lovingly called Ammi, said that may Almighty bless you with the patience to tolerate his heavy loss. Hassan's wife, Hiram Mehboob, a beautiful prose poetess, uttered in grievance on his separation that, what should I write? How should I write? For the one with whom I used to fight, with whom I had fun. He was life for me, and now is my death. These words, emerging from the depth of Madam Mehtab Mehboob and Iram Mehboob hearts, echo in our ears with love for Hassan. मां ऐं अव्हां इहो कीअं मञूं त ज़िंदगी मरी बि सघे थी। हसन ज़िंदगीअ जो ॿियो नालो आहे। अदीब ऐं फ़नकार मरण लाइ दुनिया में न ईंदा आहिनि बल्कि उहे सदा जीअण लाइ ईंदा आहिनि। ऐं जदीद सिंधी शाइरीअ जे देस जो हीअ अलबेलो शहज़ादो ज़िंदगी जियां पंहिंजे नज़्मनि ऐं सुहिणनि लफ़्ज़नि में हमेशह असां सां गॾु रहण लाइ आहे। What was the interpretation of beauty to Hassan Dars? This is a very basic question. For him, the beauty of nature and the beauty of his homeland ranked way above the beauty of woman. During 1998 to 2008, Hassan remained attached with different newspapers, magazines and TV channels. हिन वॾी ख़ूबी इहा हूंदी त हीअ हर माण्हू सां चाहे फ़क़ीर हुजे चाहे अमीर हुजे बसि उन सां 5 मिंटनि में उहो माण्हू चवंदो त बाबा हीअ दोस्ती मुंहिंजो आहे ॿिए कंहिंजो हीअ आहे ऐं कुदरत हिन में वॾी तख़लीक़ी सघ रखी हिन जी शाइरी में ऐं हिन जी शाइरी जो बुनियादी तरह जेको हावी पासो आहे सो मुशाहिदाती आहे हीअ पढ़ण जो शौक़ीन कोन हो घणो पर हिन जो जेको मुशाहिदे जी जेका अखि हूंदी हुई उहो जीअं हिन चयो आहे न त मच्छी जे अखि मां ॼार खे जेको ॾिसिजे न ईअं जेको आहे सो हिन जी ईअं अखि हूंदी हुई मुशाहिदे जी ऐं हिन जी वरी वॾी ॻाल्हि त हिन जो जेको शेर पढ़ण जो जेको अंदाज़ु हूंदो हो पंहिंजो उहो एॾो हसीन हूंदो हो ऐं पुख़्तो हिनखे म्यूज़िक सां बि एतिरो प्यारु हो ॾाढो सुरीलो ऐं समझदार जेको आहे सो राग जो ॿिए जो लय जो हर शइ जो जेको आहे सुर जो वॾो समझदार जेको आहे ऐं घणो करे बि जो कलाम चुंगारे त मस्ती में ईंदो त पोइ जलवनि में तुंहिंजे साॻी क़यामत रही न रुॻो दोस्तनि खे ख़बर पए हसन आयो आहे सभु पइजी वेंदा जेको आहे ऐं हर को हिन जो आशिक़ हिन जी शाइरी जो आशिक़ हिन जी गुफ़्तगू जो आशिक़ हिन जी शख़्सियत जो आशिक़ The magic of his personality is still enchanting and influential today, but now we can only converse with what he left behind as his legacy in the form of poetry. We can give a hug to his thoughts or can flirt with the shy girl in his poems. Hassan used to secretly converse through his poetry. He used to talk to his poetry, and then whatever used to come back to him, he with pleasure put it down in the form of poems
for his readers. चिमकन चिटा किनारा दीदार ऐं नज़ारा, चिमकन चिटा किनारा दीदार ऐं नज़ारा, पाणीअ मथां जिस्म जो तरंदो रहे तरन्नुम, चपड़नि ते चाह तुंहिंजो तरसी पियल तबस्सुम। दिलकश बदन समंदर अंदाज और तुंहिंजा, चिमकन चिटा किनारा दीदार ऐं नज़ारा, पाणीअ मथां जिस्म जो तरंदो रहे तरन्नुम, चपड़नि ते चाह तुंहिंजो तरसी पियल तबस्सुम। मिठड़ा मधुर त आहिनि जे तूं वॼाए ॼाणी सभु साज़ और तुंहिंजा, और तुंहिंजा। हीअ उस में उघाड़प केॾी हसीन आहे, हीअ उस में उघाड़प केॾी हसीन आहे, छोलिन जी फीण छोरिन छाती नशीन आहे, पुरियान आसमां ऐं हेठां ज़मीन आहे, पल जो रहियो न पर्दो पाणीअ कया पे पधरा रंग राज और तुंहिंजा। दिलकश बदन समंदर अंदाज और तुंहिंजा, वारी बि वासजे पई रेती बि रंगजे पई, जेका अची छुहे थी छोली सां डंगजे पई। ही ज़हर आ ज़रूरत केॾो मिठो नशो आ, जंहिं जंहिं भी ॾिठो आ सोई सघे थो सम्झी अंदाज और अंदाज और तुंहिंजा। You can clearly see the gap of rural and urban life portrayed in his poetry. He most ardently used to call his village Mashaikh Hoti, his beloved village. After the vagrancies of cities, his village was like a mother's lap as a refugee. He was also attached to Tando Adam. Though he was living in the urban society, but his heart would always beat anxiously for the village atmosphere, and for that he said, जिंदगी में पहिरियों दफ़ो आउं जंहिं शहर में दाख़िल थियुसि उहो टंडो आदम हो। हिन शहर में दाख़िल थियण वारो उहो रस्तो ऐं मोहाड़ हाणे वक़्त ऐं हालतुनि हथां विञाइजी वई आहे। पुराणे इरिगेशन बंगले भरिसां ईंदड़ उहो रस्तो पुराणे नक्शे में शायदि वाज़े हुजे, पर हाणोकनि ॾींहंनि में शहर जे हथ मां उहा लकीर गुम थियल आहे। मुंहिंजे उमिरि जे ॿारोतण वारनि ॾींहंनि में जॾहिं मूं पंहिंजे वालिद साहब जे आङुर पकिड़े हिन शहर में ॿाराणियूं विखूं खयूं, उन्हनि ॾींहंनि में आउं ॿार पर टंडो आदम जवान हो। इंसान खे पंहिंजे ज़िंदगीअ में हिकु दफ़ो जवानी ईंदी आहे, पर शहरनि ऐं मुल्कनि ते जवानियूं तरक़ियूं ऐं ज़वाल ईंदा वेंदा रहंदा आहिनि। थी सघे थो टंडो आदम वरी जवान थी वञे, पर हाणोकनि ॾींहंनि में करड़ वढाए। he always tried to hide his pain into the covers of love. He deliberately pretended himself to be a player in the colorful world, but his pain always dawned like a rising sun. He was a great listener, and those who listen always learn. पोइ असांजी एतिरी त पाण में थी वई फ्रेंडशिप चइजे, खणी पंचायत थिए जो हीउ मूंखे बाबो चवंदो। बसि पोइ जेको वक़्तु रहियासीं उहो असांजे घर जो भाती हो। ऐं अॼु हर नौजवान जे दिलि में हसन वसे थो। हसन उहो शाइर हो जिन शाइरी जेको बि पढ़ंदो उनखे उहा यादि थी वेंदी। अॼु नौजवान असल जिते वञो सभु फ़नकार जेके आहिनि से हसन जे शाइरीअ खे तमामु फ़ख़ुर सां ॻाईंदा आहिनि। असांजे हर महफ़िल में हसन वेठो आहे। हसन अहिड़ो मोहबत हुई हुन सां, मुंहिंजे वजूद जो जहिड़ी का दिलि जा जेके थंभ ऐं थूणियूं हुआ उहो हुनजी मोहबत हुई, उहा हुनजी महानता हुई। Hassan Darz was a dervish, mendicant human. Smile always remained on his lips like a butterfly. His poetry, his songs, his couplets, his friendship, his love for the people, his epic personality and his voice will always live on.
Hassan's poetry, his love for his motherland Sindh spreads out like the sun rays, whose light brightens up entire Sindh. If we take a look at the poem Sari Sindh Piriyan Jo Pacho, we will see the Sindh beaded beautifully in single thread of a tasbih. ही नज़म हसन जो हिकिड़ो ख़्वाबु हो, इहा सुञाणप आहे, इहा उहा सुञाणप आहे जेके कंटेम्पररी जेके बि असांजा शाइर आहिनि सिंध में, पाकिस्तान में, ख़ासि करे सिंध जी ॻाल्हि कबी त उन्हनि जो चवणु आहे त हीअ हिकिड़ी सिट जेका आहे अलाए कहिड़नि कहिड़नि शाइरनि जी सॼी ज़िंदगीअ जो कमु ऐं हसन जी हिकिड़ी इहा सिट, सारी सिंध पिरीअ जो पाछो। नाच भले अच निकरी आऊं रस करण थो चाहियां, मूंखे मस्त कलंदर मिलंदो ॾेड़नि मंझि बुरण थो चाहियां, को समूसा हिन ई हुन सां हिकिड़ी ॻाल्हि करण थो चाहियां, मूंखे पंहिंजा कुन खपनि था तारो तार तरण थो चाहियां, सारी सिंध पिरीअ जो पाछो, सारी सिंध पिरीअ जो पाछो, सारी सिंध पिरीअ 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 जो पाछो। Hassan thus dressed the traditional Sindhi poetry into modernized form, which was the need of time. He enriched the new generation's modern poetry with amazing and matchless thoughts. हसन जा ॿ टे वॾा मेरिट आहिनि जेके मां सम्झां थो हुनखे पंहिंजे हमसरनि में या पंहिंजे दौर में बिल्कुलु हिकिड़ो डिफरेंट ऐं यूनिक ऐं हिकिड़ो बिना बहस जे वॾो शाइर साबित कनि थियूं। हिकिड़ो इहो त हू पंहिंजा जेके फॉर्म आहिनि उहो रिपीट नथो करे। हसन घणो नज़म लिखियो आहे, गज़ल बि लिखियो आहे, पर घणो नज़म लिखियो अथसि। तव्हां हुनजा नज़म खणो, हुन में हर नज़म हिकिड़े नए घाड़े ते या नए फॉर्म जी सूरत में असांखे साम्हूं ईंदे या मुनकशिफ़ थींदे नज़र अचे थो। ऐं इहा तमामु घटि शाइरनि में ख़ूबी आहे, ख़ासियत आहे। जेका ॿी हुन जी ॻाल्हि आहे उहा इहा आहे त हू हर घाड़े ते सां गॾु हर नज़म में हिकिड़ो नओं मौज़ू खणी थो अचे। जेकॾहिं मौज़ू मुहबत जो बि आहे त हू मुहबत साॻी रीति इंटरप्रेट न पियो करे जीअं हुन पहिरें नज़म में कई, हू वरी मुहबत जो हिकिड़ो नओं आस्पेक्ट जेको आहे उहो हुन में डिस्कस थो करे। ईअं ई तव्हां ॾिसंदव त हसन पंहिंजे दौर जा जेके ज़रई समाज जा इशूज़ आहिनि, जेके हुन जे ॻोठाणी ज़िंदगीअ जा मसइला आहिनि, उन्हनि सां वाबस्ता अहम करेक्टर्स आहिनि। उन्हनि करेक्टर्स जी ज़िंदगी जा जेके हिकिड़ा दुनिया खां लिकियल पासा आहिनि, उन्हनि खे एॾे हुसन, सलीक़े, ख़ूबसूरतीअ ऐं अट्रैक्शन सां उनखे उन पेश कयो आहे जो शाह जे उन्हनि किरदारनि वांगुरु जिन खे सामी, जोगी, कापड़ी पाण मुख़्तलिफ़ नालनि सां सॾियूं था, ऐं उहे उन दौर जा हिकिड़ा नज़रअंदाज़ थियल, कुचलियल, चिभाटियल समाज जा हिकिड़ा उछलायल करेक्टर्स हुआ जिन खे लतीफ़ ॻाए वरी हिकिड़ी नई ज़िंदगी बि ॾिनी। उन्हनि में हिकिड़ो हीरोइक एलिमेंट पैदा कयो, उन्हनि खे पंहिंजे दौर जो हिकिड़ो वॾो माण्हू बणाए छॾियो। ईअं तव्हां ॾिसंदव त हसन जा केतिरा करेक्टर्स अहिड़ा आहिनि जिन सां शायदि अॼु बि माण्हू एतिरो इंटरेक्शन नथा रखणु चाहिनि। तव्हांखे कुली मिलंदा, उनमें तव्हांखे भील मिलंदा, उनमें तव्हांखे ठरो पीअंदड़ करेक्टर्स मिलंदा। त इहा हसन जे शाइरी जी कमालियत आहे या ख़ूबसूरती आहे त हुन टिनि आम माण्हुनि खे हिकिड़ो ख़ासि किरदारु अता करे छॾियो आहे। Even today, there are many poets of Sindh who still wish to compete and stand in the line with Hassan. He undoubtedly was a great poet of Sindhi language. Even today, many poets of Sindh try to copy Hassan's style. उनजी शाइरी जेका आहे उहा पंहिंजे दौर जी हिकिड़ी ट्रेंड सेटर ऐं ट्रेंड ब्रेकर शाइरी, यानी ट्रेंड ब्रेकर इहो त शेख साहब जेको जंहिं पोज़ीशन ते सिंध जे शाइरीअ खे या जंहिं मक़ाम ते खणी वियो हो,
उन में हिकिड़ी नवाण आंदी जो शेख साहब खे बि इहो चवणो पइजी वियो त फलाणो शाइर मुंहिंजी जेका आहे सा कंटिन्यूटी आहे या फलाणो शाइर मुंहिंजो नओं जनमु आहे। हर माण्हूअ जे मन में हिकिड़ी घोड़े जी टापोली आहे ऐं लहर थी जागी किरे ॿी लहर में छो समंदर तूं भला सुम्ही नथो, जाग जी ॿेड़ी त पुरज़ा थी चुकी शाह बंदर छो भला सुम्ही नथो। इहा हिकिड़ी बिल्कुलु नई शाइरी। हुन जी जेका पर्सनल ऐं जेका आर्टिस्टिक लाइफ आहे उहा बि हिक ॿिए सां एॾी जेका आहे सा अटैच्ड आहे जो माण्हू खे इहो फ़ैसिलो करणु ॾुखियो आहे त हू हुनजो असुलु मक़ाम कहिड़ो मक़ाम वॾो आहे। मिसाल तौर ते हू ज़ाती तौर ते बिल्कुलु तमामु रवायतुनि वारो माण्हू हो। तव्हांजे घर में ईंदो त ॼण तव्हांजे घर भातीअ वांगुरु डील कंदो, तव्हां सां संगत हूंदसि त जान ॾियण जे हद ताईं हलियो वेंदो। पर वरी जॾहिं हुनजी तख़युल ऐं तफ़कुर खे शाइरीअ में ॾिसबो त ईअं लॻंदो त हे त ॼण फ़लसफ़े जा वॾा फ़लसफ़ो ऐं आर्ट ऐं लिटरेचर जा वॾा किताब पढ़ियो वेठो आहे, वॾो मुतालियो कयो वेठो आहे। ऐं उनखे वरी जॾहिं पंहिंजे मक़ामी जेको आहे सो माहौल ऐं मक़ामी जेके मौज़ू आहिनि जेके मक़ामी मसइला आहिनि उन्हनि खे जंहिं तरीक़े सां अटैच करे हिकिड़ो शाइराना महराज तख़लीक़ थो करे त इहा वॾी हिकिड़ी हैरतनाक ॻाल्हि हुई। While giving tribute to Ustad Mir Muhammad Lund, who kept the tradition of Sindh's folk instrument Bonido, Hassan wrote poetry. पुराणे इश्क पोड़े जी मीर मोहम्मद नड़ाई हूंदो असां वेंदा हुआसीं, अलाह जन्नत नसीब करे सुभान अल्लाह। नड़ बि वॼाईंदो, बोड़ींदो बि वॼाईंदो, बदीन जे भरिसां जो ॻोठु आहे, लुंड ज़ात जो पर फ़क़ीर मंशो। उनखे कीअं थो पंहिंजी शाइरी में सदा अमर करे। पुराणे इश्क पोड़े जी वजत नड़ फूक मां निकिती, मिलण ही मीर मोहम्मद जो जवाननि खे जड़े थो पियो। लॻी वई लाड़ सां लऊं, अव्हां खे ॿियो भला छा चऊं, असांखे इश्क सारियुनि जी झंडे फूके छड़े थो पियो। Hassan loved his motherland more than himself. He collected friends instead of the worldly wealths. He was not only a great poet, but was also a great human being who knew how to keep relations alive, and that was a strong reason why everyone wanted to be his friends. Hassan went deep inside the depth of hearts of people from Sindh. He reached their soul, and then we witnessed poetry dressed in the thoughts of Hassan, adorned with words that jingle, made our souls dance. So many years have passed, but his poetry's impression is still as fresh as it was yesterday. जॾहिं बि असीं किंजर ते अचूं था, हिन मंदर ते अचूं था, तॾहिं ईअं महसूसु थींदो आहे त हसन असां सां गॾु गॾु हूंदो आहे ऐं ईअं कॾहिं बि कोन फील थींदो आहे त हू असां खां जुदा थियो आहे। हसन जी किंजर सां जमपीर सां तमामु घणी मोहबत हुई ऐं हू कुझु ई ॾींहं ॿाहिरि रोलाकिन खां पोइ वरी हिते जमपीर अची ठकंदो हो त हसन पंहिंजे जवाब